IMF सां मुआहिदे खां पोइ डिफॉल्ट जो ख़तरो टरी वियो आहे। दोस्त मुल्कनि IMF सां मुआहिदे में घणी मदद कई, पर दुआई तक ते दोस्त मुल्कनि खे कर्ज़ लाइ न चवणो पवे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त ग़रीब माण्हुनि ते बिजली जो पार नथो विझी सघिजे। अमीर माण्हुनि ते भार विधो त मार्केट में मुक़ाबलो कीअं करे सघंदा। IMF सां शर्तनि ते अमल दरामद जा पाबंद आहियूं। मुल्क खे तरक़ी ख़ुशहाली जे दग ते आणो आहे त मीसाकी मईशत ते मुतहद थियणो पवंदो। का बि हुकूमत अचे मीसाकी मईशत सां हथ चुराद न करे। मईशत जी बहितरी लाइ ज़रूरी पवण ते तरमीम करे सघिजे थी। वफ़ाक़ी सरकार 8 अगस्त ते क़ौमी असेंबली टोड़ण वारनि ख़बरनि जी तरदीद करे छॾी। सुध समावारी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त क़ौमी असेंबली टोड़ण जी तारीख़ हेल ताईं को बि फ़ैसिलो नाहे थियो। PDM ऐं इतिहादी पार्टियुनि विच में फ़ैसिले बाद क़ौमी असेंबली टोड़ण जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतनि में सिविलियन जी ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण बाबति वफ़ाक़ी हुकूमत जी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस सुमरता बंदियाल रिमार्क्स में चयो त हिन वक़्तु फुल कोर्ट जोड़ण नामुमकिन आहे। आर्मी एक्ट सख़्त कानून आहे। सभिनी खे ॻणती आहे त आर्मी एक्ट जहिड़े सख़्त कानून मां आम शहरनि खे कीअं थो गुज़ारे सघिजे। हर को तस्लीम करे थो त 9 मई जा वाक़िया संजीदा नोईच आहिनि। ख़ुशी आहे त हिरासत में वरितल माण्हुनि खे पंहिंजे ख़ानदान सां मुलाक़ात कराई पई वञे। पाकिस्तान मुकम्मल सेफ ज़ोन में आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी कोशिशनि सब मुल्क डिफॉल्ट खां बची वियो। करंट अकाउंट खसारो $2 अरब 56 करोड़ रहियो ऐं हुकूमत जी कोशिशनि सां करंट अकाउंट खसारे में घटिताई आई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त हुकूमत समूरियूं परॾेही अदायगियूं वक़्त ते अदा कयूं। कोशिश आहे त हुकूमत आईनी मुदो पूरो करे त नाणे जा ज़ख़ीरा ओतिरा हुजनि जेतिरा हुकूमत संभालण वक़्तु हुआ। पेशावर में कानून लागू कंदड़ इदारनि जी गाॾी वेझो आपघाती धमाको, 7 एहलकारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब हयाताबाद वारे इलाइक़े में FC जी गाॾी वेझो आपघाती बमबार पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अॻूणे 83 पुलिस ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पेशावर में कानून लागू कंदड़ इदारनि जी गाॾी ते आपघाती हमले जी सख़्त मज़म्मत। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ। आसिफ अली ज़रदारी चयो त दहशतगर्द ऐं उन्हनि जा सहूलियतकार सज़ा खां बची न सघंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध जे रांदीगरनि खे बि रांदियुनि में मुनासिब मौक़ो मिलणु घुरिजे। सिंध प्रीमियर लीग खे बि PCB में शामिल कयो वञे। PCB में सिंध जे प्रीमियर ज़हीर पिताफ़ी खुरम सूमरो ऐं कलीमुल्ला जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात। वॾे वज़ीर खेनि उहिदा संभालण ते वाधायूं ॾींदे चयो आहे त हैदराबाद जे नियात स्टेडियम में बि PSL जूं मैचूं थियणु घुरिजनि। सिंध हुकूमत मैचिस लाइ भरपूर सहकार कंदी। सूबाई वज़ीर शर्जीला मेमर जो चवणु आहे त BRT रेड लाइन प्रोजेक्ट कराची जे शहरनि लाइ तोहफ़ो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत कई आहे त ट्रांसपोर्ट खाते में कम तेज़ कयो वञे। पीपल्स पार्टी अवाम जो ट्रांसपोर्ट फराहम करण वारो मुतालबो पूरो कयो आहे। कराची में BRT रेड लाइन मंसूबे जो जाइज़ो वठण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जीला मेमर चयो त शहरनि खे सफ़री सहूलियतूं ॾियण लाइ ट्रांसपोर्ट खातो ॾींहुं राति कमु करे रहियो आहे। कोशिश आहे त 3 महीननि अंदरि BRT रिथा खे मुकमल कयो वञे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जे फर्ज़ंद शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 38वीं वरसी मल्हाई पई वञे। नओं देरो हाउस में क़ुरान ख़्वानी बाद दुआ घुरी वई। पीपल्स पार्टी जा अॻवान ऐं कारकुन शरीक। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद शाहनवाज़ भुट्टो खे भेटा पेश। आसिफ अली ज़रदारी पैगाम में चयो त शहीद शाहनवाज़ भुट्टो जमहूरियत पसंद अॻवान हो। संदसि क़त्ल भुट्टो ख़ानदान लाइ वॾो सदमो हो। शहीद शाहनवाज़ भुट्टो आइन ऐं जमहूरियत लाइ जदोजहद कई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जे अदालती क़त्ल बाद शहीद शाहनवाज़ भुट्टो जो क़त्ल ख़ानदान ऐं पार्टी लाइ वॾो सदमो हो। शहीद शाहनवाज़ भुट्टो जो कारकुननि ऐं पार्टी खे गॾु खणी हलण वारो फ़लसफ़ो सभिनी लाइ मशवरा आहे। आई राणीपुर वेझो जुड़ेजा ऐं शाणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो, ॿ ॼणा माची विया, हिकु ज़ख़्मी थी पियो। ॻोठ बरे वाहण में झेड़े दौरान हिकु धुरजो नवाब उर्फ नबू जुड़ेजो ऐं ॿी धुरजो ज़ुहर शाणी माची विया ऐं सोभ जुड़ेजो ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची लाश ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। धुरनि में छिकताण बरक़रार।